अस्सलाम वालेकुम साईं अदल सुमरो खां असां पुछंदासीं अयाज़ मेलो जे हवाले सां ऐं जेको आहे सो कीअं तव्हां ॾिसो था त कीअं असां मुस्तक़बिल में इनखे अञा वधाए सघूं था, छा करे सघूं था? असल में छा आहे ही अयाज़ मेलो हिकिड़ी कोशिशि आहे त शेख अयाज़ जे फ़िक्र खे प्रोमोट कजे, नौजवाननि ताईं पहुचाइजे। अॻु में 5 मेला थिया आहिनि, हीउ 6 मेलो आहे ऐं अॼु ॾिसो त कम्युनिकेशन जा जेके वसीला आहिनि ॾाढा फास्ट थी विया आहिनि ऐं हिते हीउ जेको दोस्त ॻाल्हाइनि पिया, इहे सॼी दुनिया ॾिसे पई, ॿियनि घरनि में जेके माण्हू वेठा आहिनि उहे हिननि खे बि ॾिसनि था, लाइव ॾिसनि था पिया त इहो जदीद दौर जे जदीद तक़ाज़ाउनि में शेख अयाज़ जे कलाम खे कीअं महफ़ूज़ कजे, उनखे कीअं बचाइजे, उनखे कीअं तरक़ी ॾियारिजे, उनजा ही सभु हिकिड़ा कोशिशूं आहिनि ऐं मां सम्झां ॾाढी वॾी कोशिशि आहे तमामु अॼुकल्ह जे दौर में हालतूं जेके जीअं आहिनि अॼु हलनि पियूं त अॻु में बि ईअं ई रहियो आहे। शेख अयाज़ छा त हिकिड़ो वसी मौज़ू आहे, हुनजी फ़िक्र जी वुसअत तमामु घणी आहे। हुन पाण बि चई वियो त मां मुस्तक़बिल जो शाइरु आहियां। ईंदड़ जेको दौरु आहे वरी उनखां बि ईंदड़ जेको दौरु आहे उनजो शाइरु आहे, उनजे नौजवाननि लाइ। ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो हिकिड़ो नज़्म आहे शेख अयाज़ जो त शाइर हिकु वण वांगुरु आहे। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो त हुनजा नवां नवां गुल फुटबा, नवां नवां घोंच हुन में ईंदा। त ईअं असां ॾिसूं था पिया जीअं वक़्तु गुज़रे थो त शेख अयाज़ जे कलाम जा जेके नवां रुख साम्हूं था अचनि, नयूं ॻाल्हियूं, हुनजा नवां इस्तारा, तशबीहूं, हुननि जा फ़िक्र, हुननि जो सभु उहो हुन में अचे थो पियो।